अस्सलाम वालेकुम, मरज़ायत हियर एंड आई वेलकम ऑल ऑफ़ यू। अच्छा, जीअं त पाण हिन हफ़्ते में टॉपिक्स कवर कयासीं GIS, सैटेलाइट, GPS एंड रिमोट सेंसिंग। त पोइ इन टॉपिक्स मां जेके मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स आया आहिनि या जेके मोस्ट इंपॉर्टेंट क्वेश्चन्स आहिनि उहे मां कुझु कढिया तव्हां लाइ 50 जे राउंड अबाउट। त जीअं कुझु दोस्तनि खे थोरी मुश्किलात थी आहे त ही 50 क्वेश्चन्स न अची वञनि त हुननि जो ऑब्जेक्टिव जेको पॉइंट ऑफ व्यू सां पेपर ईंदो उहो तमामु बहितरीनु थी वेंदो। ऐं इन खां पोइ तव्हांखे कंहिं बुक्स पढ़ण जी ज़रूरत बि न पवंदी, छो त जेके बि मेन इंपॉर्टेंट टॉपिक्स इन्हनि मां इन मेन इंपॉर्टेंट टॉपिक्स मां मेन इंपॉर्टेंट क्वेश्चन्स उहे सो मूं कढिया आहिनि अॼु। अच्छा, त पाण हिन खे स्टार्ट कयूं था। हे थोरो मुंहिंजे ख़्याल में लेंथी न थी वञे क्लास, पंहिंजे इन करे हिन में थोरो जल्दी कयूं था, छो त 50 जे 53 54 जे राउंड अबाउट पंहिंजा क्वेश्चन्स आहिनि जेके मूं कढिया आहिनि। अच्छा, GIS स्टैंड फॉर, ऐं जीअं पाण पढ़ी आया आहियूं GIS जो मतिलबु छा हूंदो आहे, जियोग्राफिक इंफॉर्मेशन सिस्टम। उन पोइ सेकेंड ते अचे थो त GIS कैप्चर एनालाइसिस विच टाइप ऑफ डेटा, कहिड़ी टाइप ऑफ डेटा खे GIS जेको आहे सो कैप्चर कंदो आहे, उनखे एनालाइज़ कंदो आहे। स्पेटियल एंड जियोग्राफिक डेटा, इहो पाण पढ़ी आया आहियूं। ठीकु आहे, स्पेटियल एंड जियोग्राफिक डेटा। उन खां पोइ अचे थो GIS एप्लीकेशन्स आर, कहिड़े क़िस्म जा जेके टूल्स आहिनि उनखे इहे हूंदा आहिनि। इन में उहो तव्हांखे कंप्यूटर ॾेई सघे थो, मशीनरी ॾेई सघे थो, मोबाइल ॾेई सघे थो। त GIS एप्लीकेशन जेके आहिनि इहे कंप्यूटर टूल्स हूंदियूं आहिनि। ठीकु आहे। उन खां पोइ आहे GIS टूल्स अलाउ द यूज़र टू परफॉर्म विच ऑफ द फॉलोइंग टास्क, कहिड़ा कहिड़ा टास्क जेको आहे सो परफॉर्म करण लाइ तव्हांखे GIS जेको टूल्स उहे अलाउ कंदा आहिनि। क्रिएट रिसर्च सर्चिस, स्टोर डेटा या एडिट डेटा, के डेटा खे तव्हां एडिट कयो, डेटा खे तव्हां स्टोर कयो, या डेटा खे तव्हां क्रिएट सर्चिस कयो, त तव्हां ॿियूं नयूं सर्चिस जेको आहे सो उनखे क्रिएट कयो, या तव्हां का डेटा आहे तव्हां उनखे स्टोर करे सघो था, या डेटा खे तव्हां एडिट करे सघो था। त हिननि टिनिनि जेके आहिनि इहे टास्क जेके आहिनि इहे परफॉर्म करण जी तव्हांखे इजाज़त ॾिए थो GIS टूल्स जेके आहिनि सो। ठीकु आहे। उन खां पोइ विच ऑफ द फॉलोइंग इज़ अ ब्रांच ऑफ द स्टडी ऑफ GIS कॉन्सेप्ट। मां GIS कॉन्सेप्ट जी स्टडी करण लाइ कहिड़ी हुनजी ब्रांच आहे, त इहा त ज़ाहिर सी अंडरस्टूड जी ॻाल्हि आहे, GIS ई हूंदी, जियोग्राफिक इंफॉर्मेशन सिस्टम। उन खां पोइ आहे GIS रिप्रेज़ेंट अनरिलेटेड इंफॉर्मेशन ऑफ लोकेशन ऑन यूज़िंग। त जेकी GIS आहे उहा रिप्रेज़ेंट कंदी आहे अनरिलेटेड इंफॉर्मेशन ऑफ लोकेशन, छा उहो यूज़ करे उनखे रिप्रेज़ेंट कंदी आहे, त की इंडेक्स वेरिएबल यूज़ करे उनखे रिप्रेज़ेंट कंदी आहे। उन खां पोइ आहे GIS रिप्रेज़ेंट लोकेशन इन डैश डायमेंशनल कोऑर्डिनेट। ऐं केतिरनि डायमेंशनल कोऑर्डिनेट में GIS जेको आहे सो पंहिंजी लोकेशन जेको आहे सो रिप्रेज़ेंट कंदी आहे, त उहो 3 डायमेंशन में। इहो पाण पढ़ी पिया आयासीं, जेको मां तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾेई करे सम्झायो बि हुयो, त P1 जी लोकेशन आहे, P2 जी लोकेशन आहे, P3 लोकेशन आहे, उहा L जी लोकेशन खां केतिरा ईंदी आहे, त उहो 3 डायमेंशनल हूंदो आहे। ठीकु आहे। GIS रिप्रेज़ेंट लोकेशन इन 3 डायमेंशनल कोऑर्डिनेट्स। उन खां पोइ GIS रिप्रेज़ेंट एक्स कोऑर्डिनेट इन डायरेक्शन। हाणे 3 जेके आहिनि या डायमेंशन्स उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि, एक्स आहे, वाई आहे, ऐं ज़ी आहे। ठीकु आहे। एक्स जेको आहे उहो कोऑर्डिनेट कंदो आहे हॉरिजॉन्टल में। ठीकु आहे। वाई जेको आहे उहो कोऑर्डिनेट कंदो आहे, सॉरी, वाई जेको आहे उहो कोऑर्डिनेट कंदो आहे वर्टिकल में, H फॉर हॉरिजॉन्टल, V फॉर वर्टिकल, ऐं जेको ज़ी आहे इहो कोऑर्डिनेट कंदो आहे टेंजेंशियल में। ठीकु आहे। ज़ी जेको आहे सो उहो रिप्रेज़ेंट कंदो आहे टेंजेंशियल में। सही आहे। उन खां पोइ विच ऑफ द फॉलोइंग पैरामीटर्स यूज़िंग GIS आर को रिलेटेड टू रिप्रेज़ेंट एन अर्थ फिज़िकल लोकेशन। त कहिड़ा पैरामीटर्स आहिनि जेके यूज़ कंदो आहे GIS को रिलेट करे। ठीकु आहे। जेके अर्थ जी लोकेशन आहे, फिज़िकल लोकेशन आहे, उनखे को रिलेट करण लाइ कहिड़ा पैरामीटर्स जेको आहे GIS यूज़ कंदो आहे। लोकेशन कंदो आहे, स्पेटियल टेम्पोरल कंदो आहे, या एक्सटेंट रेफरेंस कंदो आहे। हाणे हीअ जेको क्वेश्चन आहे हिनखे पाण वरी डिटेल में पढ़ी आया आहियूं। मूंखे नथो लॻे त हिन जो क्वेश्चन जो जवाबु ॾियण जी तव्हांखे ज़रूरत पए थो, पर वरी पाण जो जवाबु ॾियूं था त हीअ ऑल ऑफ देम थींदो। पाण खे ख़बर आहे लोकेशन बि पाण कंदा आहियूं, स्पेटियल टेम्पोरल बि पाण खे उनजी जेको आहे सो पैरामीटर्स बि ईंदो आहे, एक्सटेंट रेफरेंस बि पाण ॾींदा आहियूं। सही आहे। हा, GIS कॉइंड बाय, इहो मां तव्हांखे अॻे ॿुधाए चुको आहियां, रोगर टॉमिल्सन ने हिनखे जेको आहे सो कॉइंड कयो। कॾहिं कयो? 1968 में कयो। ठीकु आहे।
फादर ऑफ जी एस ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहो ई हूंदो, छो त कॉइन इन कयो आहे त फादर इहो हूंदो, आर टी मतिलबु रॉबर्ट टॉमलिंसन, ठीकु आहे। उन खां पोइ दी प्रोग्राम यूज़ इन दी डिजिटलाइज़ेशन टेक्नोलॉजीज़ इज़, हाणे कहिड़ो प्रोग्राम यूज़ कयो वेंदो आहे डिजिटलाइज़ेशन टेक्नोलॉजी में, त उहो कैड कयो वेंदो आहे, ठीकु आहे। जी एस पी तव्हां ख़बर आहे जी एस पी छा खे चइबो आहे, सी एंड जावा जेको आहे इहे ॿ कंप्यूटर जी लैंग्वेज आहिनि, ठीकु आहे। ऐं कैड जो मतिलबु छा आहे, कैड जी जेकॾहिं फुल फॉर्म पाण ॾिसूं, इहो तव्हां हिते लिखी छॾियूं था जीअं तव्हांखे अॻिते हली कमु अचे, किथे बि अची सघे थो, कंप्यूटर एडेड डिज़ाइन, ठीकु आहे, कंप्यूटर एडेड डिज़ाइन, कंप्यूटर एडेड डिज़ाइन, सही आहे। उन खां पोइ आहे दी प्रोसेस ऑफ कैप्चरिंग सैटेलाइट इमेज इज़ कॉल्ड, ऐं जेको प्रोसेस आहे जंहिंमें तव्हां सैटेलाइट इमेज तव्हां कैप्चर कयो था उन प्रोसेस खे छा चइबो आहे, आर्थोफोटो चइबो आहे, आर्थो फोटोग्राफ चइबो आहे, या आर्थो इमेज चइबो आहे, त इन्हनि खे टई चइबो आहे, सही आहे। आर्थो फोटो बि चई सघो था, आर्थो फोटोग्राफ बि चई सघो था, आर्थो इमेज बि चई सघो था, ठीकु आहे। यादि रखिजो दी प्रोसेस जेको कैप्चर कंदो आहे सैटेलाइट इमेज खे, उन प्रोसेस खे छा चइबो आहे, आर्थो फोटो चइबो आहे, आर्थो फोटोग्राफ या आर्थो इमेज। उन खां पोइ आर्थो रेक्टिफाइड इमेजरी कलेक्ट्स डेटा फ्रॉम विच ऑफ द फॉलोइंग, हाणे आर्थो जेको आहे सो इमेजरी कलेक्ट जेकी डेटा कंदो आहे उहो किथां वठंदो आहे, UAV मां वठंदो आहे, ठीकु आहे, हेलीकाइट्स मां वठंदो आहे, या एयरक्राफ्ट मां वठंदो आहे, उहो हिन टिनि खां वठंदो आहे, सही आहे। हाणे हिते अचे थो UAV छा हूंदो आहे, अनमैंड एरियल व्हीकल्स हूंदा आहिनि, तव्हां ॾिसंदा हूंदव त इहे मुख़्तलिफ़ व्हीकल जी शिकिल हूंदा आहिनि, पर इहे ऑटोमेटिक व्हीकल्स हूंदियूं आहिनि, ठीकु आहे। ईअं तव्हां हिन जो एग्ज़ाम्पल सम्झो जीअं मून ते जेकी लैंडिंग थी उहा व्हीकल्स हुते घुमे पई, UAV हुई, जंहिंजी मार्स हुई, ठीकु आहे, इन खे चइबो आहे UAV चइबो आहे। UAV जो फुल फॉर्म छा आहे, अनमैंड एरियल व्हीकल्स, व्हीकल माना गाॾी, सही आहे। उन खां पोइ आहे डस UAV हैज़ पायलट, न इन में बिल्कुलु पायलट न आहे हूंदो, ठीकु आहे, ऑटोमेटिक इहा हूंदी आहे। उन खां पोइ कंपोनेंट्स मेजर इन UAV में जेके मेजर कंपोनेंट्स आहिनि उहे केतिरनि टाइप्स जा हूंदा आहिनि, या उन में घणा जेको आहे सो इहे कंपोनेंट्स हूंदा आहिनि, त उन में 3 कंपोनेंट्स हूंदा आहिनि, ठीकु आहे। विच ऑफ द फॉलोइंग आर एग्जाम्पल ऑफ नेचुरल सैटेलाइट, नेचुरल सैटेलाइट कहिड़ा फॉलोइंग एग्जाम्पल्स आहिनि, हिन खे पाण डिटेल में पढ़ियो आहे, मून, स्टार, प्लैनेट्स, सॼा जेको आहे सो इहे नेचुरल सैटेलाइट्स हूंदा आहिनि। विच ऑफ द फॉलोइंग इज़ द GIS ऑपरेशन, हाँ GIS ऑपरेशन कहिड़ी आहे, जियो डेटा आहे, जियो प्रोसेसिंग आहे, या ग्लोबल प्रोसेसिंग आहे, त GIS जी ऑपरेशन आहे उहा कहिड़ी आहे, जियो प्रोसेसिंग, सही आहे। उन खां पोइ वाट इज़ द फंक्शन ऑफ जियो प्रोसेसिंग, हाणे जियो प्रोसेसिंग जो फंक्शन छा आहे, उते तव्हांखे डिफरेंट जेको आहे सो ॾेई सघे थो, ठीकु आहे, मैनिपुलेट डेटा, मैनिपुलेट डिजिटल डेटा, मैनिपुलेट स्पेटियल डेटा, त इन जो जवाबु छा थींदो, मैनिपुलेट स्पेटियल डेटा, सही आहे। उन खां पोइ सैटेलाइट कम्युनिकेशन हैज़ अ नंबर ऑफ कंपोनेंट, त जेके सैटेलाइट कम्युनिकेशन आहे, ठीकु आहे, उन में केतिरे नंबरनि जा जेको आहे सो इहे थींदा आहिनि, कंपोनेंट्स थींदा आहिनि, 2 नंबरनि जा थींदा आहिनि, 4 नंबरनि जा थींदा आहिनि, 5 नंबरनि जा, तव्हांखे मुख़्तलिफ़ जेको आहे सो उहो ॾेई सघे थो, पर जेको राइट आंसर आहे उहो 2 आहे, ठीकु आहे। सैटेलाइट कम्युनिकेशन में 2 नंबरनि जा कंपोनेंट्स हूंदा आहिनि। उन खां पोइ विच ऑफ द फॉलोइंग आर दी सैटेलाइट रिसीव